रईस खान खे अकड़ तो ॾिस। ॾिठम कबदार ॾिठम। सूबेदार खे चई इन जे संदन जी लेवल सीधी जेसी ताईं न कराए बि तेसी कोन सुधरंदो। रईस मूंखे त पक्का त असांजी चोरीअ में खान जो ई हथ आहे। अरे मां त दुआ थो घुरां त मुंहिंजी चोरी में खान हुजे। जे जीरे ई पीढ़ाए गाने में हॾ जो तेल न कढियो मां त मुंहिंजो नालो बि दब्बड़ खान न आहे। ना मां न असां तुंहिंजो सभु कुझु पूरो कंदासीं पर शादी तुंहिंजी पसंदि न थींदी। छो अम्मा छो नथी थी सघे? इन्हीअ लाइ जो नंढी हूंदे खां ई तुंहिंजो संग तुंहिंजे सोट आलम सां थियल आहे। पोइ एतिरो पढ़ाइण लिखण मां कहिड़ो फ़ाइदो? लिखण पढ़ण जो इहो मक़सदु नाहे त शादी बि तूं पंहिंजे पसंदि ते करीं। जेकॾहिं सुभाणे नौकिरी करणु चाहियां त छा सोट वारा मूंखे इन ॻाल्हि जी इजाज़त ॾींदा? नौकिरी करण जी कहिड़ी ज़रूरत? अलाह जे ॾिने मां तुंहिंजे सोट वारनि वटि गंज आहे। सॼी हयाती कुंवार जीअं वेठी रहिजां। मां का प्लास्टिक जी गुडी न आहियां जंहिंखे के कुंड में सजाए रखजे। तूं पंहिंजा ख्वाब पूरा कजां। तोखे कंहिं रोकियो आहे? अम्मा मुंहिंजी शादी जेके अनपढ़ सां थिए हू सॼी ज़िंदगी मूंखे कैद में रखंदो ऐं मां आज़ादी जी ज़िंदगी गुज़ारण थी चाहियां। अम्मा जंहिंखे तूं आज़ादी थी सम्झे ॻोठ में हुनखे बेहया ई सम्झंदा आहिनि। अम्मा इन्ही करे त मां अहिड़े माण्हू सां शादी नथी करणु चाहियां जेको मुंहिंजे उथण ऐं वेहण ते बि शक करे। तूं हुनखे अहिड़ो मौक़ो ई न ॾिजां। अम्मा शकी माण्हू मौक़नि जी पाण ई चूंड करे वठंदो आहे। अम्मा ॻाल्हियुनि में त मां तोखां खटी कोन सघंदसि। जी बा ये वते महबूब जो गालियों ॿुधी थो। अब कहिड़ी तूं ॻाल्हियूं करे? बादशाह माण्हू चवे थो त मां पंहिंजे पसंदि ते शादी कंदुसि। पसंद जी शादी पर बा किथां? चाचा लखाने हवा वारनि जी छोकिरी मूमल सां। लाड़े उहे संग असांखे किथे ॾींदा? बाबा उन्हनि खे राज़ी करणु मूमल जो कमु आहे। तार बि हिकिड़ो दफ़ो उन्हनि खां संग घुरो। जेकॾहिं न हू इनकार कनि जिते तव्हां चओ त मां उते शादी कंदुसि। अदा आशिक पंहिंजो अॻ में ई कमु पको करे आयो आहे। मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मरियम हाणे उहो वक़्तु किथे रहियो आहे जो माउ पीउ छोकिरीअ खे बकरी सम्झी कंहिंजे पोयां मारजे। अॼुकल्ह जूं छोकिरियूं त पंहिंजी पसंदि जो मुड़ुसु पाण थी ॻोल्हनि। बाबा पोइ ज़िंदगी बि त उन्हनि खे ई गुज़ारणी आहे। ठीकु आहे बेस महबूब खां न हाणे तुंहिंजे करे मां हिकिड़ो दफ़ो वञा थो पर तूं बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। जेकॾहिं लखाने वारनि मूंखे जवाबु ॾिनो त वधीक गिल तूं बि न कजांइ। मूंखे नथो लॻे त को लखाने वारा हा कंदा। मूमल त आलम जे नाले थियल आहे। यार हाणे तूं त वधीक साणू नथी। हाणे बस बस बा पुट इकबाल अवल महबूब जी शादी के तो ॾिसूं था पर पहिरियां चाचा वारनि वटि वञ ऐं मुंहिंजे हिन ढोलण पुट जे लाइ संग जी खुराक करीनि। मता चाचा सुभाणे मयार हूंदी। हा बाप पहिरीं चाचे जी मयार लाहियो। हा बा मां चाचे खां वञी मयार लाहियां थो वञी थो पेश पवां पर बाबा मूंखे नथो लॻे त को चाचो जवाबु ॾींदो। मन जो मेरो ई न आहे अंदर जो उजरो आहे दिलि में त कुझु अथसि ई न। हा गाल बुधाई गालू साईं पंहिंजो जूसे चोटी जा ज़ोर लॻाए पर साईं महबूब बि चई ॾिननि त मां जॾहिं बि सूबेदार थींदुसि न तोखे पंहिंजो गार्ड ज़रूर रखंदुसि। हा
हाँ चइबो त साईं महबूब सूबेदार थींदो। हल हेतिरो पढ़ियो आहे सूबेदार न बाक़ी चोर थींदो छा? मां इहो थोरी थो चवां, मुंहिंजो मक़सदु आहे मतां का ॿी नौकरी वठे। सूबेदारी खां त घणो मथे पढ़ियल आहे, हा, पर साईं महबूब जो सूबेदारी ते शौक़ु अथई। आओ भला ॿी नौकरी जो शौक़ु कोन अथसि या? सूबेदारी जो धाॻो ई पंहिंजो अथई। हा, बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, साईं महबूब रुगो सूबेदार थिए, मां हुनजो गारंट थियुमि न, ओ त उर्स खां जूसे खां सभु पलांद न वरता त मुंहिंजो नालो बि रमू न चइजांइ। हा अनारगी मां जी हाणे थधाई छॾ, जल्दी किटलीअ में चांहि लाए त भाऊ उर्स वञी रमू ऐं कालू वारनि खे प्यारे। खणी पी अचां। भाऊ सां जी अदा भाॼाई खां चांहि वठी सिधो वञी रमू ऐं कालूअ खे प्यारे ऐं धिके वारी ज़मीन जो वञी सलामी भर। जी अदा। ऐं ॿुध, अॼु जल्दी बनीअ खे ठाहे वठो त शाम पाणी छॾिणो आहे। हाज़ुर अदा। चाचा स्कूल हलो। चाचा तव्हां बि असां सां गॾिजी स्कूल हलिजो। अच्छा ठीकु आहे, मां बि तव्हांजे स्कूल हलां थो, तव्हांजे उस्ताद सां बि मिलां ऐं तव्हांजो स्कूल बि ॾिसी अचां। अबा तू चांहि त पींदो वञी? हा न, मां मोटी अची पोइ पियां थो। का तुंहिंजी मर्ज़ी। अम्मा तव्हां बाबा खे राज़ी कयो? न धीअ, अञा तुंहिंजे बाबा सां ॻाल्हि कोन कई अथमि। ॾुजां थी त काथे तुंहिंजी भाॼाईअ खे न ख़बर पइजी वञे। जे भाॼाई खे ख़बर पई त पोइ छा थी पियो? तुंहिंजी भाॼाईअ खे ख़बर पइजी वई त भंभोर खे बाहि लॻाइण में देरि न कंदी। अॼु या सुभाणे ख़बर त पवणी आहे न, पोइ लिकाइण मां कहिड़ो फ़ाइदो? ॻाल्हि पकी थी वञे त ख़ैर आहे, जेकर अॻु में तुंहिंजी भाॼाईअ खे ख़बर पइजी वई त तुंहिंजे सोटनि जी त तोखे ख़बर आहे, मरंदा मरी वेंदा, रिश्तो थियण न ॾींदा। अम्मा जीअं तोखे सम्झ में अचे, पर बाबा खे त राज़ी करे वठंदा। धीअ सब्र कर, मौक़ो मिलियो त तुंहिंजे बाबा सां बि ज़रूरु ॻाल्हि कंदसि। कीअं अचनि थियो महबूबा? अदा मूमल सां ॻाल्हाइणो आहे। मूमल तोसां कोन ॻाल्हाईंदी, जेकर को कम अथई त मूंखे ॿुधाए। दादा यूनिवर्सिटी में त असां ॿई यूनिवर्सिटी में तव्हां ॿई ॻाल्हाईंदा हूंदा, थी सघे थो उते गॾु घुमंदा बि हुजो, पर महबूबा ही ॻोठ आहे, तुंहिंजो स्कूल न। 2 मिंट ई त ॻाल्हाइणो आहे। तोखे चयमि न त मूमल तोसां कोन ॻाल्हाईंदी, जेको कमु अथई सो मूंखे ॿुधाए। अदा मूमल जो किताब मूं वटि रहिजी वियो ऐं मुंहिंजो किताब मूमल वटि, सो मटाइण आयो आहियां। ठीकु आहे, तुंहिंजो किताब मां खयूं थो वञा, जेकॾहिं मूमल वटि तुंहिंजो किताब हूंदो त कंहिं ॿार सां तोॾे मोकिले ॾींदुसि। हाँ, पर अदा यादि करे किताब ज़रूरु मोकिलिजो। हा महबूबा जी अॻिते अहिड़ी ॿाराणी हरकत न कजांइ ऐं इहो ज़हन में रखी छॾ त ही ॻोठ आहे, तुंहिंजो स्कूल न। बैठी हो जल्दी बैठी हो, उथण जी का भी जरूरत कान्हे का। आदत आहे न जी अधी किताब महबूब ॾेई आहे, चए थो त मुंहिंजो किताब हिते आहे। हा दाओ कॉलेज में पढ़ण लाइ वतो हम, पर हींअर यादि कोन्हे त किथे रखियो आहे।
परेशान थियण जी का भी ॻाल्हि कोन्हे। जेकॾहिं मिली वञे त अख्तर सां ॾियाराए मोकिलिजांइ। जी अदा ऐं ॾियारे मोकिलिजो। चङो वधी हाणे हीअ किताब तूं वठि, मां कंहिं कम सां ॿाहिरि। ठीकु आहे। मुंहिंजो किताब आहे ऐं महबूब जो किताब मूं वटि। ॾाढो सुठो तरीक़ो ॻोल्हियो अथई पैगाम पुॼाइण जो। असां त सही छा लिखियो अथई? माय डियर मूमल, सलाम दुआ जी अर्ज़। मूं पंहिंजे घरवारनि खे राज़ी करे छॾियो ऐं तूं पंहिंजा माइटनि खे राज़ी कर ऐं पोइ हिन ई तरीक़े सां जवाबु ॾियारे कर। तुंहिंजे जवाब जो इंतज़ारु न कयो, फ़क़ति तुंहिंजो महबूब। ही त सफ़ा चयो थी वेंदो। हाणे जेसीं घर वारा राज़ी थियनि हिनखे त आराम ई कोन ईंदो। चाचा, बाबे जी मर्ज़ी आहे त भाउ उर्स ऐं अदा महबूब जी शादी कठे कराए। पर अबा इकबाल, महबूब लाइ रिश्तो ॻोल्हियो अथव? बाबा, महबूब पंहिंजी मूमल ॻोल्हे लथी आहे, लखानी वारी धीअ। अबा उहे रिश्तो ॾींदा सही? चाची, असां हुन ॾे विया न आहियूं। असां सोचियोसीं त पहिरियां तव्हां खां इजाज़त वठूं। हा दा, असां सोचियो त पहिरीं फरज़ाना ई उर्स जो रिश्तो तय कयूं, पोइ महबूब जी मूमल खे था ॾिसूं। भाॼाई, फरज़ाना तव्हांजी असां वटि अमानत आहे। जॾहिं बि दिलि कढेव जंहिं वठी अचे वठी वञो। असां केरु थींदा आहियूं तव्हांखे जवाबु ॾियण वारा? चाचा, ये तव्हांजो महिरबानियूं आहिनि, एहसान आहिनि, पर चाचा असांजो फर्ज़ हो त तव्हां वटि पहिरियां अचो। हा दा, पहिरीं महबूब जो बिलो कयूं, पोइ ॿिन्ही जी शादी गॾाए कंदासीं। अम्मा, ॿिन्ही जी छो, टिनी जी चओ, बाक़ी मुंहिंजो सुहिणो सौटु कॾहिं वेंदो। हा बा इकबाल, हाणे हिन जो ॿार बि तोखे लाहिणो आहे बा। माखो हिन उमिरि में भॼ डुक कोन पुॼंदई। चाचा, तूं मुंहिंजे सौट जो उल्को ई न कर, बस रुगो दुआ कर त महबूब जो बिलो थिए। अबा, मुंहिंजे यूसुफ लाइ कुंवार अहिड़ी ॻोल्हिजां जेका लखनि में हिकु हुजे। चाची, लखनि में छो, मुंहिंजे सौट जी कुंवार करोड़नि में हिकु हूंदी। मुंहिंजो सौट त राणो आहे, राणो। अम्मा, तू खामोश छो है? ॿुधाई छो नथी? तू त चरी या चरी, तोखे कीअं सम्झायां त हिते छोकिरियुनि जी पसंदि न ई हलंदी। अम्मा कुछ भी थी पे, जे मैं शादी कंदसि त महबूब सां, ऐं जे तव्हां ज़ोर ज़बरदस्ती कई त मां कारी थी मरण लाइ तयारु आहियां। अम्मा, वाई त सणाई कढ। रोज़ रोज़ मरण खां त बहितर आहे हिकु दफ़ो ज़हर खाई जान छॾायां। मुंहिंजी हयाती बि तोखे लॻे, छो मरण जूं ॻाल्हियूं कयूं अथई? पोइ बाबा सां छो नथी ॻाल्हाई? तुंहिंजे बाबा सां बि ॻाल्हि कंदसि, मूं कयो अचे, मां त पंहिंजी पूरी पूरी कोशिशि कंदसि त पिणीअ खे मञायां, वधीक तुंहिंजा भाग। अञा हिते वेठो आहीं, हलो अदा देर थी वई त हल त हलूं। जेस ताईं मुंहिंजी शादी न थींदी मां कमकार कोन कंदुसि, हिन ई खट ते वेठो हूंदुसि। हे मां छा थो ॾिसां? अञा हिते बीठा आहियो? ही ॾिस मोतबर हिते वेठो आहे। हलो वञो, मां तो कम ते देर न थी वञेव, जी मथो तपी वेंदो। दादा, आलम कोन थो हले। छो आलम खे छा थियो आहे?
वा छो नथो वञी कम ते? अदा चवे तो पहिरियां मुंहिंजी शादी कराए पोइ मां हलंदुसि कम ते। अब्बा जे भाणे नथो ॻाल्हाए चाचे सां त मां ॻाल्हाईंदीसांसि, इन में हर्ज ई कहिड़ो आहे? अम्मा मां बि त शहर वञा थो, सोट शेरल सां फोन ते ॻाल्हाए त ॾिसां न। सच था? मूं ते एतबार कोन अथई छा? रोज़ रोज़ डटा तो ॾी न, हुन करे मिड़ई एतबार तो त थोरो खजी वियो आहे। अब्बा मुंहिंजो तोसां वाइदो आहे, जे भाणे ॾींहं ॿिनि में न ॻाल्हायो न चाचे सां त मां ॻाल्हाईंदीसांसि। हा तव्हां ॾिसे जादो अचो त हलो हल मोतबर हाणे देर कराए छॾई। अदा ओ हाल मां अॼु ई शहर वञी सोट शेरल सां फोन ते ॻाल्हायां थो। अलाह मिड़ई चङी कंदो, ॾींहं ॿिनि में तुंहिंजी शादी जी तारीख़ तय करे वठंदासीं। हल बाबा क्या बस हल बाबा। वरी इहो रूमाल खे छटका अञा बि कावड़ पीठी अथसि, एतबार ई कोन अथसि। अल्लाह साईं। अब्बा शहर वेंदे नी? हा मां ओ अब्बा बोड़ भाॼीअ जी कजाए ऐं ॿियो त 4 पेसड़ा बचनी त को मिड़ई लटो कपिड़ो बि वठंदो अचो त गणगो त कंदा वञूं। हा साईं कालू त मञे ई कोन थो, चए थो त मां ड्राणू थो हणां, तव्हां मूंखे गार्ड जी नौकरी न वठी ॾींदव। रमू तूं हिननि जी ॻाल्हि ते न वञ। मां तोसां वाइदो कयो आहे न, जीअं ई मां सूबेदार थियुमि तुंहिंजी गार्ड जी नौकरी पकी। साईं रमू गार्ड थियो त हिनखे सूट पाइण केरु सेखारींदो? रमू अरे अदा वटि खोड़ सूट पिया अथई, हिकिड़ो वठीस ऐं हाणे खां ई पाइण सिख। हा साईं पोइ इहा महिरबानी कर न। सोट तू भी हिकिड़ो खणी सूट ॾींसि, नौकरी मिलण खां अॻु में सूट पाइण सिखे त सही न। हा रमू हा तो हिकिड़ी ॻाल्हि अथई, सूट मां ॾींदोमांइ पर पाइणो पवंदी। हा हा साईं अहिड़ो सूट पाईंदुसि, अहिड़ो सूट पाईंदुसि जीअं कंहिं अॼु ताईं पातो ई न हुजे न। हा हाणे तूं ई सम्झाए न चरीअ खे, मुंहिंजी ॻाल्हि त सम्झे ई नथी। मां असां तुंहिंजा दुश्मन न आहियूं, तुंहिंजो रिश्तो जाते बि कंदासीं सोचे सम्झी पोइ कंदासीं मुंहिंजी माउ। बाबा जे रिश्तो सोचे सम्झी था कयो, पोइ महबूब में कहिड़ी कमी आहे? मां तुंहिंजा भाउर इहो रिश्तो क़बूल न कंदा। पोइ मूंखे ज़हर आणे ॾियो। छा आहे महबूब में? हाँ छा आहे महबूब में जेको तुंहिंजे सोट में न आहे? तुंहिंजो सौट बि दौलत वारो आहे। बाबा महबूब खे मूं ते भरोसो आहे ऐं सौट उन दौलत खां ख़ाली आहे। ना मां न ईअं न आहे, तुंहिंजे सोट खे बि तो ते भरोसो आहे। त पोइ ठीकु आहे, जेकर सोट खे मूं ते भरोसो आहे मां शादीअ लाइ राज़ी आहियां, पर मुंहिंजो हिकु शर्त आहे। कहिड़ो शर्त आहे मां? इहो ई त मां सौट जे भरोसे खे आज़माइण थी चाहियां। ईअं आज़माईंदी? सौट सां शादीअ खां अॻु में मां कुझु ॾींहंनि लाइ महबूब सां घुमण थी चाहियां। कहिड़ी ज़मानत आहे त तूं वापसि मोटी ईंदी? वञण खां पहिरीं मुंहिंजो सौट सां निकाह पढ़ायो वञे। अम्मा निकाह खां पोइ तूं पंहिंजे सोट जी गैरत बणिजी वेंदीअ। गैरत न अम्मा, शक चओ शक। निकाह खां पोइ सोट जे शक जो दायरो मुंहिंजे लाइ वधीक तंग थी वेंदो। अहिड़ो शर्त त तुंहिंजो महबूब बि न मञींदो। अम्मा महबूब अहिड़ो तंग ज़हन न आहे। महबूब तोखे अपनाइण लाइ कुझु बि करे सघे थो अम्मा। हा बाबा, महबूब मूंखे अपनाइण लाइ कुझु बि करे सघे थो, पर मूंखे शक नथो करे सघे। अम्मा तूं चरी। हक़ जी ॻाल्हि करण वारनि खे हूअं बि चरियो चयो वेंदो आहे बाबा। अम्मा हक़ चवण वारा ना हक़ मारिजी वेंदा आहिनि। क़बूल आहे। धीअ तोखे इन्हीअ लाइ पढ़ायोसीं त तूं असां सां ई बग़ावत कर। तव्हां सां न अम्मा, उन्हनि ग़लति रस्मुनि सां जेके आउं पढ़ी ऐं लिखी सिखी आहियां, त पोइ हिन रस्ते ते हलण छो नथा ॾियो? अम्मा तोखे पढ़ायो लिखायोसीं इन्हीअ करे त तूं असांखे रुसवा कर? बाबा मूं ते इल्तिजा कई हुई, पर जे तव्हां हिनखे रुसवाई था सम्झो त पोइ ठीकु आहे, मां तयारु आहियां। जिते तव्हांजी दिलि चवे मूंखे कुर्बानी जी बकरी बणाए उनजे पोइ हलाए छॾियो। मां हिकु अखर बि कोन पुछंदसि।
बाबा सेठ सा न चाय दो बाबा थोड़ा चाहिए बाबा हाँ थोड़ो ये एले कणक लाइ घणी ज़मीन छड़ी अथव अदा इकबाल ॾिसूं पोइ अठास ॿ त पोखींदासीं भला इकबाल तव्हांजो घणो इरादो आहे अॻे साल खां बा कणक लाइ कुझु घटि ज़मीन छॾी आहे अॻे साल असां ताला ॿ वंगारू वही आया आहियूं हिन साल तव्हां असां हिकु बि वंगारू न आहे वई अदा मेहर ऐं गुज़िरियल साल असांजो कमु रुलियल हेले हिकिड़ी छा 4 वांगारू वंदासीं पोइ त बसि न सिर न वञई मेहर सिर न वञई हुकुम कर असां हाज़ुर आहियूं वेठा आहियूं न हा अदा हूअं बि असां पाण में ई घणा आहियूं पर वंगार सां इहो थो थिए जो लाभारो हथो हथ थी थो वञे हा यार बाक़ी हमरा जी मदद आहे न त भाउ हेॾा सारा नंबर था कयूं हिक जे लाइण जा थोरी आहे न यार असांजे ॻोठ में इहा ॻाल्हि ॾाढी सुठी आहे हा अदा असां ॻोठ वारनि जी पाण में मोहबत आहे जो हिक ॿिए जी मदद कयूं था न त भाउ घणनि ॻोठनि में त माण्हू हिक ॿिए सां ॻाल्हाइनि ई कोन था अदा इहो भला जो शुक्र आहे जो असांजो ॻोठ कंहिं बि दुश्मनीअ खां बचियल आहे हाल में रब जो वरी बि शुक्र आहे जो मोहबतूं क़ाइम आहिनि बाक़ी दुश्मनियुनि में छा रखियो आहे हाओ अदा हाओ भाऊ मोहबत मुल्क मां लॾे वई था उहे कुर्ब कचरियूं उहे मोहबतूं मिठास किथे न था मां त सम्झां थो त कोई एकड़ वेकड़ को ॻोठ रहियो आहे जिते का मोहबत हुजे न त उहो चाह उहो चस किथे भाऊ हाय ख़बर ही नथी पवे एतिरी देर छो कई अञा ताईं ख़त जो जवाब न मोकिलियो अथई जवाब मोकिले त कीअं मोकिले घर वारा बि त राज़ी थियनि घर वारा राज़ी न थियसि त पोइ न ईअं न थींदो हू घर वारनि खे ज़रूर राज़ी करे वठंदी तॾहिं त देर कई अथई जे घर वारा राज़ी न थियनि सां त जवाब मोकिले अलाह सणाई कंदो मूमल पंहिंजी कोशिश में आहे हलो मथियो जेको टुकड़ो आहे न उन में लाबारो विझी ऐं छट कराए तंहिंखां पोइ वरी जेका शाख वहे थी असांजे पासे ॾे उन में गंद किचिरो घणो आहे भला सुबह सुबह भुलजी पई अधे वॾे में कमु चङो अधे सां मिलो अच अदी अच वे अदी शहर तो वञा को कम हुजे त ॿुधाए न अदा शहर में कमु न आहे ॿी ॻाल्हि आहे तॾहिं आई आहियां ये मां भली करे आई है खैर सां आई है खुश आ न हाँ मां खुश आहियां छो हुकुम कर दी जेकॾहिं ईअं ई अखियूं पूरियल हूंदई न त घणा पेर कढण वारा पैदा थी पवंदा वाह वञा उहो पुटी ॾाहे जड़ियो जेको मींहं खान जा पेर कढे अदा हवाए जे घोड़े ते चढ़ी न घुम त काथे पेर न निकिरी वञनि अमा का अहिड़ी ॻाल्हि आहे छा इहो मूमल जे रिश्ते जी ॻाल्हि ॿिए हंधि थी हले छा